सही है। अगर तबियत वधीक ख़राब आहे त डॉक्टर ॾे हलूं? न मामा, मां सही आहियां, तव्हां परेशान न थियो। परेशान कीअं न थियूं? सोनू, तूं असांजी अकेली औलाद आहीं। तोखां सवाइ ॿियो असांजो केरु आहे? मामा, हिकु ॻाल्हि त ॿुधायो, तव्हां मूंसां केतिरी मोहबत कंदा आहियो? तमामु घणी, जेतिरी हिकु न्याणीअ खे पंहिंजी पीउ माउ सां मोहबत करणु खपे उन खां बि घणी। मां कीअं मञां? छा मोहबत कंदड़ पीउ माउ जे हथ में औलाद जे लाइ शक जी तलवार हूंदी आहे? शक? छाजो शक? तव्हां पंहिंजो पाण खां पुछो। सोनू, ईअं न आहे दी। ईअं आहे मामा, आहे ईअं। शायदि कुझु महीननि खां मां तव्हांजो एतबार विञाए वेठी आहियां। तो ते एतबार आहे सोनू, ऐं मूंखे यकीन आहे त तूं अहिड़ो को बि क़दम न खणंदीअं जंहिंसां असांजो कंधु झुके। इहो त ईंदड़ वक़्तु ई साबित कंदो त तव्हां पंहिंजी औलाद ते केतिरो एतबार था कयो, केतिरी औलाद जी इज़त था कयो ऐं केतिरी मूंसां मोहबत था कयो। ईंदड़ वक़्तु? समझिए? हाँ बाबू, ॿुधोसीं बि सम्झोसीं बि। ऐं शाबाश, शायदि ताईं सम्झी न सघिया आहियो। आऊं कमदार कुझु ॿिए क़िस्म जो आहियां। छो त न उठण खे जोराब पाराइण वारो आहियां, न इर्तियूं फिरतियूं चवण वारो आहियां। सोबत फ़क़ीर, तूं चवण छा थो चाहीं? मां नवाब खान जे हारनि खे इहो सम्झाइण निकितो आहियां, मूं वटि सुधारण जे लाइ ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो फंदु, ॿियो गंदु। सोबत फ़क़ीर, असां यार तुंहिंजे फंद ऐं गंद मां अड़जी विया आहियूं। कमीज़ा, फंदु ऐं गंदु ॿई हिकु बुरियूं बलायूं अथई, बुरियूं बलाऊं। जे फंद मां फतकी निकिते न त वो वरी गंद में किरंदे, गंद में। सोबत फ़क़ीर, अलाह जो वास्तो अथई, इहो वञी ॿिए के सां ॻाढ़ी हण। मां नवाब खान जो हारी न आहियां, मां मीर मोहम्मद जो हारी आहियां। इहे दाबा नी ॿिए कंहिंखे ॾे। ज़मीन चाहे मीर जी हुजे, चाहे त नवाब जी हुजे, कमदार त पाण आहियां न। बोलो शिवानी, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। अॼु तुंहिंजी इर्तियूं फिरतियूं कोन हलंदियूं। मानी लालू खे बाठा हणाईंदुसि, बाठा। हाँ, अदा लाल खान वारनि तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे? हाँ, सड़े थो, हाणे मूं ते सड़े थो। मीर मोहम्मद वॾो ज़मींदार रहियो आहे न, हाणे त पाण कमदार ई न आहे रहियो। छा थो चवीं? चए थो त ज़ाल जी ज़मीन ते मीर मोहम्मद लहे थो करे। पोइ कहिड़ो कूड़ थो चवे? सच त चवई थो, ज़मीन अदा मूंखे ॾिनी, नाले तुंहिंजे थी वई। तूं त नाले जो रुगो ज़मींदार आहीं। ओयो कई न इर्तियूं फिरतियूं शुरू। ज़मींदार उहो हूंदो आहे जंहिंजे नाले ते ज़मीन हूंदी आहे। मुंझाईंदी न असां कूंदड़ पुट खे। कौन थी मां तो जड़े कूंदड़ पुट खे मुंझायां? तूं मूंखे इहो ॿुधाए, तूं उहा ज़मीन आबाद कीअं कंदे? हारी किथे आहे न, ॿिज भाण किथां आणींदे? सभु कुझु कंदे, सभु कुझु। तोखे कहिड़ी ख़बर त पोख कीअं थींदी आहे? मूंखे कहिड़ी ख़बर? तूं एॾो सियाणो थी वियो आहीं। पैसा ॻणण ईंदा अथई पहिरीं? हा, ईंदा आहिनि। असां कुंदड़ पुट आहियूं, थोरो ईअं भुलिजी वञो आहे। इहो को 400-500 हेॾे होॾे थी वेंदा आहिनि। लालू वारा मुंहिंजी बेइज़ती था कनि। मां हिननि खे हारनि खां कुझु कोन ॼाणाईंदुसि। ऐं तोखे हू छॾे ॾींदा? अॼु खां पोइ हिन ॻोठ में तोखे न आहे जहिड़ो करणो। हल हल, वञ हाणे, वञी कमकार कर ऐं शाम जो घर मोटिजांइ। नथो खपे मूंखे हिन घर में हाणे। हल निकिर। मां जामुल सां कचहरी कया न, तव्हां छा कयोसि ए घर जी बुहारी। मां छो नौकर मूंसां बुहारी कयो? छोरा बुहारी हुए न,
बुआरी मतलब घर जो सॼो सामान खणी भॼी हलो घर। ठीकु आहे मां। अचो। जामल खुश आई ना माई कल तो सा हेडी हालत थी उन का पो भी तू वरी आई आहे। भई छा थी पयो तुझे घर में हाली आई आया जेकर मु साथी आ त मु माफ कयो तहां के हाने तू बखड़ी छडे कावड़ के गुजरिया के को याद कबो आ छा। ठयो हाने ठयो माफ कयो मैं। साबा जे सिर में तो सदको वनी जामुल अलाए छा दम हयाती इन करे जेरे के का माफी वठी पाण के बश कराए छजे माई। माई अज तो वडी ओकल मंदी वारी गालियों थी करी चा मौत वेजे आयो तई चा। छो मौत मुखा के तोखे न तो अची सके। ये ता है मौत जो केड़ो भरोसो। साबा जे सिर में तो सदको वनी जामुले आई मुखे त गाल कंदे भी शर्म तो अचे। हिकड़ो सिक्की लदो पुट जणी हां वो भी तो मिठड़ी मां के छडे हिते गोठ में आई पाण ज़ाल वठी शहर वनी रहियो आ। अल्लाह दी मुखे खबर ना है। भले माई तोखे त का खबर ही काने अच्छो मतो तो उस समय आंदो आ सुठो कयो आ फराज जो लज लिकाए वनी शहर रहियो आ। अरे माई ये तो गुजरातन में गालाई चाहती हाने तू एतरी मासूम भी नथी हां सब कुछ खबर आए तोखे रुगो साबा हो पई पकाई करी। तू मुके एतरो रुगो बुधा हां तुंजो तो पुट पढ़ियो लिखियो आ हां बंदूक खणी पंजे सोटन सा छो वनी विड़ियो। बस पी जे बदरों विड़ंदो होयो। बस हाने जामुल बस घणो थियो अजाए पई थी पंजी नोह जे मथा कख रखी। भला ये गालियो लिकाने जूंदियो माई तू छा ॾिठो आहे मुंहिंजी नुंहं में इहा तूं ॻाल्हि कीअं थी करीं। मां त भाई कुछ कोन ॾिठो आहे मूं त ज़ेबू जे वातों ॿुधो आहे त उन जो ॾेर शरीफ़ रोज़ तुंहिंजी नोह सां अचे ते घर में मिली वेंदो। ऐं साबा कजंग बजे तूं अहिड़ा कूड़ त न हण। साबा जे सिर मथो सदको वञी तूं मुंहिंजो ॼमू छो थी वञी हां अचे ई पंहिंजो सिकी लधो न उन खां खणी पुछजांइ सचे कूड़ जी ख़बर पइजी वेंदई। हर बार साबा खे पई थी कावड़ी जी साबा जे सिर मथो सदको वञी असांखे याद त कान्हे का जो तोखे हर बार कुझु चऊं भाई। वाह जाबिर खाना वाह वाह जो वॾे भाउ जी इज़त कई अथई। जाबिर खान इज़त वारनि जी इज़त कंदो आहे तो जहिड़े चिबरनि खे खंघंदो बि नाहे। मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे जाबिर खान जो तो मूंखे हिते कैद करे रखियो आहे। हा कहिड़ो ॾोह कयो अथऊं। मां कराई आहे तुंहिंजी चोरी। न तूं भाउ जी चोरी न कराईंदे सिर्फ़ बनी जे कागरनि जे करे मूंखे इहो कमु करणो पियो। ही कागज़ तूं छा कंदे तुंहिंजे कहिड़े कम जा आहिनि। वॾे कम जा आहिनि मेरा बि वॾे कम जा। तूं सॼी पंहिंजी बनी विकिरो कंदे पर उनजे बदिले में तोखे हिकु रुपयो बि न मिलंदो। छो मुंहिंजी का हराम जी बनी आहे छा हिकु रुपयो न ॾींदो साईं हिकु रुपयो न। त पोइ पयो बि हिन कोठड़ी में पंत हूंदे तोखे मुंहिंजा माण्हू मानी खट मार खणी ॾींदा। वॾी जुठ कई थी बेशिकला तूं जहिड़ो अंदर कारो आहीं तहिड़ो ॿाहिरि कारो आहीं। हली मारे छॾ बूटियूं बूटियूं करे छॾ पर बनी कोन ॾींदो साईं कोन ॾींदो साईं। वॾी मोहलत ॾियां थो वॾी।
ॾींहुं न मिलंदई, सम्झी? नवाब खान, मां तव्हां सां सोनू जे बाबति कुझु ॻाल्हाइण थी चाहियां। हाँ, खैर था है। हाँ, खैर आहे। मां चाहियां थी त हाणे सोनू जी शादी जल्दी थियणु खपे। जल्दी? केतिरो जल्दी? जेतिरो जल्दी थी सघे, छो त सोनू जी उमिरि हाणे वधंदी थी वञे। उमिरि त बराबरि सोनू जी वधंदी थी वञे, पर मसइलो आहे रिश्ते जो। मां रिश्तो ॻोल्हे थी वठां न। रिश्ता भला बाज़ार में मिलंदा आहिनि छा? जितां तूं वञी ख़रीद करे ईंदीअ। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, रिश्तो सोनूअ जी मर्ज़ी खां सवाइ कॾहिं बि न थींदो। न नवाब खान, सोनू एतिरी वॾी कोन थी वई आहे त उहो पंहिंजी मर्ज़ी सां एतिरो वॾो फ़ैसिलो करे सघे। जेकॾहिं हुन को ग़लति फ़ैसिलो कयो त उनजी सज़ा असांखे भोगणी पवंदी। असां बि त इंसान आहियूं, ग़लति फ़ैसिलो असां बि करे सघूं था, पोइ इन जी सज़ा सॼी उमिरि सोनूअ खे भोगणी पवंदी। नवाब खान, जीअं तूं बहितर सम्झी, पर मां बसि इहो थी चवां त सोनू जी शादी हाणे थियणु खपे। सोनू आहे किथे? राति खां वठी तबियत ठीकु कोन अथसि, मां राति सां गॾु डॉक्टर ॾे वई आहियां। फराज़, मां तोखे सम्झाए नथी सघां त मां केतिरी परेशान आहियां। सभु घर जा भाती मूंखे शक जी नज़र सां था ॾिसनि। मूंखे ॿुधाए मां छा कयां? सोनू, मां तोखां वधीक परेशान आहियां। तूं हिकु पढ़ियल लिखियल पीउ जी थी आहीं ऐं मां हिकु अनपढ़ियल जो पुटु आहियां। फराज़, तूं चाचे सां नथो ॻाल्हाए सघीं त भला मूंखे मोकल ॾे त मां ॻाल्हायांसि। त छा पोइ बाबू राज़ी थी वेंदो? सोनू, हीउ वक़्तु सब्र जो आहे, असांखे कुझु इंतज़ारु करिणो पवंदो। फराज़, मूंखे हाणे वक़्तु वधीक इंतज़ारु करण जी इजाज़त नथो ॾे, तोखे कुझु करिणो पवंदो। सोनू, इन्हनि हालतुनि में मां कुझु कयां न जो को फ़ाइदो कोन थींदो। सोनू, जेकर तूं कुझु करे सघीं थी त कर, पंहिंजे पीउ जे अॻियां सची ॻाल्हि कर। न फराज़, बाबा इहो सदमो बर्दाश्त न करे सघंदो। बाबा हसास दिल जो मालिक आहे। सोनू, तूं छा कजे? मांखे ॿुधाए छा कजे? हाँ ॿुधाए नज़ीरा, छा कजे? चाचो जाबिर ऐं नवाब खान पाण में पिया दुश्मनियूं कनि। नज़ीरा, इहो एतिरो आसान नाहे। कीअं आसान कमु कोन्हे? मूंखे बि चाचो जाबिर शहर अचण जी इजाज़त न पियो ॾे। मां पंहिंजे मुड़ुस सां आयसि न। तुंहिंजे लाइ वरी अलाए कहिड़ियूं ॾुखियायूं आहिनि। मुंहिंजे लाइ हिकु न पर हज़ारे मसइला आहिनि। मां जेकॾहिं अनपढ़ियल हुजां हा न त कॾहिं जो ईअं करे छॾियां। अधी हाणे ठहियो, घणो मुंहिंजे मुड़ुस खे परेशान न कर। बसि कोर्ट में वञी ॿ चप त चवणा आहिनि। नज़ीरा, तूं नथी सम्झे, ॻाल्हि ज़िद में पइजी वेंदी। पोइ मां नवाब साहब जो मुक़ाबिलो न करे सघंदुसि। मां इहो थी चवां त सोनू खे वठी ॻोठ हली विहार। उते त चाचो नवाब खान तोखां ॾाढो न आहे न। कहिड़ी चरनि वारियूं ॻाल्हियूं थी करी? अञा दुश्मनी वधी वेंदी, राज मरंदा, ऐं असां इहा बाहि भड़काइण नथा चाहियूं। जीअं सम्झ में अचेव तीअं कयो। सोनू, तूं ईअं न वञ, मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचां। हाणे इहो भेलो मुंहुं करण मां कहिड़ो फ़ाइदो? हां, घणेई चयो माव, पर तव्हां मुंहिंजी न ॿुधी। मां त इहो थो सोचां त कल्ह खां वठी बाबा गुम आहे ऐं सालू ऐं शरीफ़ सुबुह खां वठी निकिता आहिनि बाबा जे पुठियां। उन्हनि जी बि का ख़बर नाहे त काथे आहे। पिणे हिन ॻोठ में जो वतीसो ॻोल्हींदो, उन वञी अलाए कहिड़ा वण वसाया। उहो जेसीं ताईं ज़ाल खे ज़मीन जो हिसो न ॾींदो न, तेसीं ताईं घर कोन मोटंदो। ज़ैबू, तूं त चवीं थी, पर मुंहिंजे दिलि खे धक ई कोन थो लॻे त बाबा बनीअ जे करे एतिरी वारदात कराए सघे थो। तूं बि हिते, मां बि हिते। ॾिसजाए वेई त इहो ममड़ो कहिड़ा थो कम करे। इहो जेको थेलड़ो खणी घर मां निकितो आहे न, इहो सभु मतिलब पूरा करे पोइ घर ईंदो। चाचा रमज़ान खे ज़रूर ख़बर हूंदी। इहो रमज़ान मंडो को चङो मुड़ुसु आहे जेको तोखे सची ॿुधाईंदो। कुझु कोन वरंदई, हाणे वेठो घर में मुंहुं मथो पिट। न ज़ैबू, चाचो रमज़ान भली दुनिया सां सच न ॻाल्हाए, पर मूंसां कूड़ कोन ॻाल्हाईंदो। अलाह जो आसरो बि आहे, इहा ख़ातिरी बि करे वठ। पर जेकॾहिं उन महिल मुंहिंजी ॻाल्हि मञियो आहे न त हिन ममड़े खे खट जे पाए सां ॿधी छॾियो आहे त इहे ॾींहं कोन ॾिसो आहे। भाॼई, तोखे सब्र बि ईंदो? एतिरो ॻाल्हाए थी, मथे में सुर कोन थो पवई? छोरी जेकॾहिं इज़त वारी आहीं न त माठ करे वे। मुंहिंजो अघ ई अंदरि सड़ियो पियो आहे त तोखे न साड़े विझां। वाह वाह, भले पीउ
जी धीउ कंध मथे खणी थी ॻाल्हाए। माण माठ मां शरीफ़ ऐं सालूअ खे ॾिसां त सुबुह जो महल साईं ठाहे रमज़ान वारनि वटि वञा। जाॾे वणे ताॾे वञे, मूंखे हुन सां कुझु कोन्हे, पर मूंखे त अलाह साईं हिन घर में को सुकून कलकियो ई न आहे। ख़ुदा को पिणे खे मारे त को सुकून नसीब थिए। छाते बीमार रेड वांगुरु हेठि मुंहुं कई वेठी आहीं? हाँ? पुट नूं यादि था अचनी? तूं घबराए न, उन्हनि जो बंदोबस्तु सॼो मां करे छॾियो आहे। उथाणे उथ, मानी खणी आ। छाते मानी खणी अचां? छो घर में अटो कोन्हे छा? अटो त आहे, ख़बर न आहे त घर जा सभु थांव केरु खणी वियो, पर तो बि खणी विया। मानी पचायां त छाते पचायां? छो तूं घर में कोन हुई छा? मां त घर खां पहिरीं नाहे कढियो। बाक़ी चोरी कीअं थी? अलाए केरु अख में मिर्च विझी वियो, तुंहिंजा वॻा धोई विधमि सुकणे, अलाए केरु खणी वियो। मुंहिंजा कपिड़ा खणी विया? वॾा के गैरती चोर आहिनि, ख़ुदा जो कसम सलाम करणु घुरिजे उन्हनि खे। पर ॿुध, ॿियो को घर में आयो हुयो? ॿियो त केरु ई कोन आयो। इहा साबा मूंखां माफ़ी वठण आयूं। साबा? साबा वरी तो मुहांडी का माफ़ी वठण आई? इहा चोरी करे वई हूंदई? न न, इन वीचारीअ में शक न कर। छा छा? साबा वीचारी आ? साबा तो जहिड़ी खे टके में खपाए छॾे, साबा अहिड़ी थई? अड़े मां अंधी न आहियां। साबा पूरो कलाक मूंसां हिते खट ते वेठी हुई, वई बि त हथ ख़ाली लोॾींदी वई। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ तूं घर खां ॿाहिरि वई आई, न त चोरी कीअं थी? मां घर खां ॿाहिरि छो वेंदसि? इहा ई त ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन थी अचे त चोरी थी कीअं। अरे ये इर्दी बिर्दी छो तो करी? छो तो सां इहो फ़कीर बिड़ंदो? मीर मोहम्मद मूं ते एतबार नथो अचे त सूमर खां पुछा करे ॾिस। हाँ मीर मोहम्मद, ये सोबत फ़कीर पंहिंजा कुल छोरा वठी हिननि सां विढ़ण आयो सुबुह जो। इहे त सन भाग भला जो रहमान अची वियो, न त असांखे बाठ आणी छुॾाए छॾींदा। बाबा मीर मोहम्मद, असांखे ॻाल्हि ॻरी आहे, पंहिंजी बनी पाण संभाल, अहिड़ो सोन घोरे जो कंड छिने। हा मीर मोहम्मद, असां बस कई तो अरे हर पे खां यार। बिरती बिरती न कयो, या पक सां था चओ त इहो गंद तव्हां सां पाण जहिड़ो करण आयो। बाक़ी छा मां को कूड़ थो ॻाल्हायां? न न, तूं बि कूड़े जहिड़ो माण्हू न आहीं, पर इन सोबत फ़कीर या इर्दी बिर्दी छो कई? यार वो भलो आहे, छा जो भलो माण्हू आहे? सदाई मथे तो ॻोठ में झेड़ा कराईंदो, भला माण्हू भला झेड़ा कराईंदा आहिनि छा? माना इहो ठग फ़कीर आहे, मां हिन खे पतल फ़कीर सम्झो। तव्हां कमु कयो, मां इन खे हिन महिल वञी तो टिकटिकी ते चाढ़ियां। बस फराज तो हाणे हिते बि अॻियां गाॾी में ड्राइवर वेठो आहे। सोनू तूं बेफ़िक्र थी वञ, मुंहिंजो हिकु दोस्त आहे जंहिंसां मां हिन मामले ते मशवरो कयां थो, अलाह कंदो को न को रस्तो निकिरी ईंदो। ओके, मां हाणे हलां थी। लोखा कुछ के चापर जे खा था चोरी करे आसी, उहे हल विकड़ी जो मथे छित ते पिया। चुप कर बेवकूफ, चुप कर। भितन के बकनम तान के बुद्धि न वठे। ये थावा हिते ना हिन विकणना गोठ में, बाक़ी शहर हली विकड़ी चूं न रे भर वाले गोठ में आने 3 दबे वारो उन वट ता लिखा पायूं। हाँ पर ख्याल साल जाए चापर खान ॾिठो न कूड़ खां बीड़ भराईंदो। छोड़े बापो वो हथड़ी हणंदो हो जा। बाक़ी वरी केड़ी कोडर हणंदो, रिड बकरी जेका बाती दियस न ताजी की कोन घुसाईंदो। बुध जेनी काश हथ न ईंदीस न, वो जेका धोरे वारी माटी थींदी आ न, इनखे भी कुलहोड़ी भजी वेंदो हो। खमू माना यो असा जो खानदानी धंधो आ। त पोइ ठीक आ, इन खानदानी धंधे के वधायूं था, टीरी इन खारे के खपायूं था। अरे यो मसलो ना है, जेकॾहिं पकड़जी पियासी न त नाने मेहराब वारी चोरी बस खणे घाटे में लगंदी। हा यार ठीक आ, अम्मा सच चवंदी आ त सियाणप नी मनु सपाप जे दी दे वियो आ।
तंहिं ॾींहं खां वठी चाचे जो हिकु बि वाटो नज़र कोन थो अचे ॻोठ में। आओ बेली नज़र ई कोन था अचनि। हूअं त वतंदा हाकी झुल वांगुरु लामारा ॾींदा। मोलूअ खे त मूं कल्ह शहर ॾिठो, बाक़ी ॿियनि जी त ख़बर ई नथी पए। शरीफ़ तुंहिंजे अकुल खे उन ई खाई वई आहे जे उस में रोली रोली मेजालो रची वियो अथई। चोरी तव्हांजे पीउ खां ॿाहिरि न आहे। जेकॾहिं न बाबे चोरी कराई आहे त हिकु दफ़ो क़यामत ज़रूरु कारी कंदुसि। ॾींदोमांसि ॿिए हथड़ियो ॾंडो, फुरड़ी न आणंदो। इन ममड़े लाइ त मूं कफन बि वठी रखियो आहे। कफन छा जो पुराणी रिलीअ में वेड़े वञी फिटो करे ईंदोसांसि। इन मुड़ुस खे वरी कफन ॾींदासीं, ख़त्मा कंदासीं। अदा शेर रुगो हिकिड़ो दफ़ो बाबे खे मुंहिंजे हथनि में ॾे। बाबे खे मां ॾेह न ॾेखारिया न, मुंहिंजो नालो मिटाए छॾिजांइ।